जॾहिं छितो कुतो खाई वञे त उते ज़ख़्म खे जल्दी जल्दी छा करणु घुरिजे? छा हर कुते जे वात में नुक़सानु पहुचाईंदड़ जरासीम हूंदा आहिनि? कुतो छितो छो थींदो आहे? जेकॾहिं छितो कुतो खीरु ॾींदड़ जानवर खे चकु पाए त छा उन जानवर जो खीरु पी सघिजे थो? कंहिं माण्हूअ में रेबीज़ थियण जूं याने छिते कुते जे चक पाइण खां पोइ तबियत ख़राबु थियण जूं छा निशानियूं थी सघनि थियूं? रेबीज़ जो छा इलाजु आहे? कंहिं माण्हूअ में रेबीज़ ज़ाहिर थिए त उन जो छा इलाजु हूंदो? छा उहो बची सघे थो? दोस्तो, जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे छितो कुतो चकु पाए वञे त तुर्त या जल्द ज़ख़्म खे छा करणु घुरिजे? फ़ौरन पाणी ऐं साबुण सां 15 मिंट धोइजे। हीउ सभ खां अहम आहे, छो त वायरस जिल्द में या जिस्म में दाख़िल थियण खां अॻु ई निकिरी सघे थो। ज़ख़्म में को बि तेल, हैड, मिर्च या कीमियाई शइ न विझिजे। साबुण सां धोई पोइ साफ़ पाणीअ सां धोइजे। ज़ख़्म जे वेझो एंटीसेप्टिक दवा जीअं आयोडीन, स्प्रिट वग़ैरह लॻाए सघिजे थो। पोइ फौरी तौर क़रीब तरीन इस्पताल या वैक्सीन सेंटर ते वञी रेबीज़ वैक्सीन शुरू कजे। सवाल आहे त छा हर कुते जे वात में नुक़सानु ॾींदड़ जरासीम हूंदा आहिनि? आम कुतनि जे वात में बि केतिरनि ई बैक्टीरिया ऐं जरासीम हूंदा आहिनि जेके ज़ख़्म में इन्फेक्शन करे सघनि था। पर सभ खां वॾो ख़तरो रेबीज़ वायरस यानी सिर्फ़ु छिती रेबीज़ थियल कुते खां थींदो आहे। हाणे सवाल आहे त कुतो छितो छो थींदो आहे? कुतो रेबीज़ वायरस सां मुतासिर थियण जे करे छितो यानी पागल थींदो आहे। उहो वायरस आमतौर ते ॿिए छिते जानवर जे चक सां कुते में दाख़िल थींदो आहे। हिकु भेरो कुतो छितो थी पवे पोइ उहो पंहिंजे चक सां ॿियनि जानवरनि या इंसाननि में बि वायरस मुंतक़िल कंदो आहे। जेकॾहिं छितो कुतो खीरु ॾींदड़ जानवर खे चकु ॾिए त छा उन जानवर जो खीरु पी सघिजे थो? न। अहिड़े जानवर जो खीरु पीअणु तमामु ख़तरे वारो आहे, छो त खीर में बि रेबीज़ वायरस मिली सघे थो। अहिड़े जानवर जो खीरु उॿारण जे बावजूदु बि इस्तेमालु न करणु घुरिजे जेसीं ताईं वेटनरी डॉक्टर उन जानवर जी तस्दीक न करे। सवाल आहे त कंहिं माण्हूअ में रेबीज़ थियण जूं निशानियूं छा थियनि थियूं? दोस्तो, शुरू में बुखार, थकावट, मथे में सूरु, ज़ख़्म वारे हंध ते जलन या सणसणाहट थींदी। पोइ पाणी ॾिसी डपु, गड़काइण में तकलीफ़ यानी खाइण में तकलीफ़, आवाज़ या हवा खां डपु, जारहियत, बेचैनी, घणो लुछण, बेहोशी, इहे शयूं थी सघनि थियूं। आख़िरी मरहले में फिलट थियण ऐं फालिज थियण ऐं मौत यानी तक़रीबन हर केस में जेकॾहिं वक़्त ते वैक्सीन न लॻे ऐं कंहिं माण्हूअ में निशानियूं ज़ाहिर थी वञनि थियूं त 6 ॾींहंनि जे अंदरि उहो माण्हू तक़रीबन हर केस मरी वेंदो आहे। रेबीज़ जो इलाजु छा आहे? हिकु दफ़ो रेबीज़ यानी कुतो चकु पाए ऐं उन में निशानियूं ज़ाहिर थियनि थियूं, तबियत ख़राबु थियण जूं अलामतूं ज़ाहिर थी वियूं त उन जो को बि इलाजु मुकमिल न आहे। मरीज़ घणो करे बची नथो सघे। इलाजु सिर्फ़ु अलामतूं घटाइण लाइ कयो वेंदो आहे। जेकॾहिं कंहिं माण्हूअ में रेबीज़ ज़ाहिर थी वञे त छा उहो बची सघे थो? तक़रीबन न। दुनिया में घटि खां घटि या न जे बराबरि अहिड़ा केस आहिनि जिन में को माण्हू बची सघियो हुजे। असुलु बचाव वक़्ती वैक्सीन ऐं ज़ख़्म जी सफ़ाई आहे। कुते जे चक खां पोइ फौरी साबुण सां धोअण ऐं वैक्सीन लॻाए ई ज़िंदगी बचाए सघिजे थो। हिकु दफ़ो रेबीज़ जूं अलामतूं अची वियूं त पोइ बचणु तक़रीबन नामुमकिन आहे। दोस्तो, गुज़ारिश कंदासीं त इन तरह जूं वधीक मालूमात ते मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, फेसबुक पेज खे लाइक ऐं फॉलो कयो ऐं वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा।